शान रमजान, शान रमजान, शान रमजान, शान रमजान। जिंदगी सब्र से आशना हो गई, शान रमजान कहर में हया हो गई। जो नजर में नहीं था किनारा मिला, ऐसा माहे करम का सहारा मिला। अश्क लाखों से दामन में आके गिरा, मुझका दातार तो क्या से क्या कर गया। बंदा करने लगा रब से यूं गुफ्तगू, यूं गुफ्तगू, यूं गुफ्तगू। अल्लाहू 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 अल्लाहू। स्वीट होम लाड़काने में पाण आया आहियूं। इन्हनि ॿारनि जे मान में हिकिड़ी इफ़्तारी रखी। हूअं त सदाईं पाण इफ़्तारियुनि में बाक़ी शहर जी कम्यूनिटीज़ सां सभिनी सां इफ़्तारी कंदा आहियूं, पर हीअ सोचियोसीं त जेके यतीम ॿारड़ा आहिनि उन्हनि खे बि रमज़ान जी हिन इफ़्तारी में पाण सां गॾु रखूं। ऐं बाक़ी शहरवासियुनि खे बि अपील कंदुसि त जेके बिज़नेस कम्यूनिटी जा माण्हू आहिनि, बाक़ी जेके फील्ड्स जा माण्हू आहिनि, उहे अॻिते अचनि ऐं हीअ मुआशरे जो हिसो आहिनि, इन्हनि खे ओन कनि ऐं हिन जी सपोर्ट कनि। हीअ इफ़्तारी जो सिलसिला त पिया हलनि पिया, पर हिननि जे ज़मीनी जेके फ़रिश्ता आहिनि, यतीम ॿारड़ा स्वीट होम में जेके हिते रिहाइश पज़ीर आहिनि, इन सां इफ़्तारीअ जो हिकिड़ो मज़ो पंहिंजो आहे। हीअ उहे ॿारड़ा मासूम ॿारड़ा आहिनि, एहसास कमतरी जो शिकार आहिनि, एहसास महरूमी जो शिकार आहिनि। हिननि माण्हुनि सां जेको असां 4 घड़ियूं अची हिते गुज़ारींदासीं त हिननि जी दिलि तमामु हिकिड़ी बाग़ थी वेंदी ऐं हिननि खे पंहिंजा ॾुख ऐं विसरी वेंदा। मेयर अनवर लोर साहब जेको हीअ हिते इफ़्तारी जो सिलसिलो जोड़ियो आहे ऐं हुनजी इफ़्तारी आहे अॼु टियों रोज़ो आहे इफ़्तार, त मां इन अमल खे तमामु सुठो अमल चवां थो। इहो अमल थियणु खपे ऐं इन अमल में ॿियनि जेके आहिनि साहिब हैसियत माण्हू, उन्हनि खे बि इन अमल में शामिलु थियणु खपे। ॿाहिरि इफ़्तारी सियासी इफ़्तारी थियनि थियूं, ॿियूं दोस्ती यारनि में मिट माइटनि जी इफ़्तारी थियनि थियूं, पर असुलु हीअ जेको दुआ जो दर आहे हिननि मासूम ॿारनि सां जेका असां इफ़्तारी कंदासीं त हीअ ॿार असांजे लाइ दुआगाह बि हूंदा ऐं हिन जो अजर हिते बि मिलंदो, असांखे अलाह जी बारगाह में बि मिलंदो। अहिड़ा अमल थियणु खपनि। हीअ स्वीट होम में ॿिया बि हिन इफ़्तार खां अलावा ॿिया बि अहिड़ा इवेंट्स हिते शहरी अची हिते कनि त जीअं हिननि ॿारनि खे हिकिड़ी ख़ुशी महसूसु। शुक्रगुज़ार आहियां लाड़कण जे मेयर मोहतरम अनवर लोड साहब जो स्वीट होम में हिन ॿारनि सां इफ़्तारी वग़ैरह रखाई आहे ऐं इहो सुठो क़दम आहे। असां चवंदा आहियूं हे नंढड़ा ॿार ही स्वीट एंजल्स ही असांजा ॿार आहिनि ऐं हिननि जे ख़ुशियुनि में, इन्हनि जे मज़हबी ॾींहंनि में असां गॾु हमेशह हूंदा आहियूं ऐं इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे जो असां उन्हनि ॿारनि सां गॾु जेको आहे रोज़ो छुड़ाईंदासीं। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे त लाड़कनि जे आम ॿियनि डिपार्टमेंट खे, ॿियनि वापारनि खे, शहरनि खे, ॿिनि इदारनि खे त तव्हां बि हिन इदारे में अचो। हीअ तव्हांजा ॿार आहिनि, हीअ असांजा ॿार आहिनि, हीअ मुस्तक़बिल जा महिमान आहिनि। त हिन सां गॾु असां जेको रोज़ो अॼु जेको छोड़ींदासीं त इहो वॾो सवाब जो कमु आहे। हिन ॿारनि खे ख़ुशी बि थींदी ऐं असां जेको आहे त हिन में सारायूं ॿुधा त हीअ असांजा अहिड़ा तमामु होशियार ॿार आहिनि। अॼु असांजूं नातूं तकीनूं तिलावतूं ॿुधंदासीं ऐं रोज़ो बि छोड़ींदासीं। हीअ उहे ॿार आहिनि जेको टाइम जा पाबंद हूंदा आहिनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि माशाअल्लाह 5 वक़्त, सुठो डिसिप्लिन ऐं अॼु एॾो ख़ुशी महसूसु करे रहिया आहिनि ॿार त न ॿिए जेको आहे त लाड़कनि जे इंतिज़ामिया, लाड़कनि जो आवाम, लाड़कनि जा शहरी असां सां गॾु अची रोज़ो असांखे छोड़ाइनि था त इहे ॿार ॾाढो ख़ुशी महसूसु पिया कनि, बल्कि कमी महसूसु न पिया कनि। तंहिंजे करे मां मेयर साहब जे इन कम खे दाद ॾियां थो, सारियां थो जो अॼु हिन इफ़्तारी कराई आहे लाड़कणे में हिननि ॿारनि। रहमान रहीम, पाकिस्तान बैतुल माल स्वीट होम लाड़कानो। सभ खां पहिरियां त मां हे जेको मेयर लाड़कानो एडवोकेट अनवर अली लोहर साहब इफ़्तारी जो प्रोग्राम रखायो आहे हिननि यतीम ॿारनि सां, पर हिननि खे यतीम इन जे लाइ मां न चवंदुमि जो इन्हनि खे असां ऑन था कयूं। लाड़काने जा जेके स्टेक होल्डर आहिनि या असां जेके शहरी आहियूं, नौजवान आहियूं, हिननि खे ऑन था कयूं। हीअ असांजा ॿार आहिनि ऐं हर इदारे खे हुजणु खपे त हिननि खे ऑन कनि। हीअ पंहिंजा बचड़ानि जी, पंहिंजनि बचड़नि खे माण्हू हलाईंदो आहे। ईअं ई मां मेयर लाड़कानो एडवोकेट अनवर अली लोहर साहब खे एप्रिशिएट थो कयां त हिननि जो हिन सां गॾु इफ़्तारी जो पंहिंजे तरफ़ां प्रोग्राम रखायो अथई ऐं तव्हां मीडिया वारनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हिते कवरेज ॾिनी। सभिनी खे थिए त हिननि ॿारनि सां हलनि, हिननि ॿारनि खे पंहिंजो सम्झनि ऐं हिननि इदारनि खे डोनेट कनि ऐं सुहिणे नमूने हलाइनि जेतिरो थी सघे। शुक्रगुज़ार आहियां मेयर लाड़कानो जे तरफ़ां ऐं भाउ शाहज़े बबड़े साहब जो, जंहिं यतीम ॿारनि सां अॼु जो इवेंट प्रोग्राम रखियो आहे इफ़्तारी जो, ऐं वॾी महिरबानी। ऐं हिननि सां इफ़्तारी करणु तव्हांजे मीडिया जे सोशल सां काफ़ी चकर असां जेको आहे सो मीडिया खे ऐं लाड़काणे जे आवाम खे चयो आहे त हिते अचो, हिन ॿारनि सां वक़्तु गुज़ारियो,
हीअ ॾाढो सुकून जी जॻह आहे ऐं सवाब जी जॻह आहे ऐं ॿार बि हिन सां इनकरेज थियनि था त असांखे को मिलणु अचे थो ऐं हुननि जो एडुकेशन ते तवजो थिए थो ऐं हुननि जा असां मिसाल ॾियूं था त हिननि खे ॾिसो हे DC आहे, हे कमिशनर आहे, हे मेयर आहे, तव्हां बि पढ़ी करे ईअं लाड़काणे जा शहरी सुठा शहरी थियो ऐं मुल्क ऐं पाकिस्तान जी ख़िदमत कयो। अक्सर करे तव्हां ॾिसंदा हूंदो त काफ़ी दोस्त जेको आहे इफ़्तारियूं वॾेरनि सां वॾनि ऑफिसरनि सां ऐं ॿियनि सां जेका कंदा आहिनि। जस्ट लहे मेयर लाड़काणो ऐं अनवर अली लोहर साहब जेको अॼु हिन यतीम ॿारनि सां जेका इफ़्तारी मल्हाए रहियो आहे, उहे यतीम ॿार जंहिंजो न वालदेन आहिनि, न माउ न पीउ आहे। ऐं जस्ट लहे साईं अली अकबर चांडियो साहब जेको डिप्टी डायरेक्टर आहिनि पाकिस्तान बैतुल माल जा, हिननि स्वीट होम ते हिन स्वीट चिल्ड्रन सां जेके इफ़्तारी मल्हाइनि उन्हनि जो अजुर अलाह साईं उन्हनि खे ज़रूरु ॾींदो।